पोइ छा चयो? पोइ मूंखे मारे छॾियो। जन खे इंसान आज़ादी जो ख़्वाबु ॾिठो, उन्हनि जी ताबीर ॾिसण खां पहिरीं शहीद थी वई। हौसलो कर अम्मा, हौसलो कर। अहमद जो दुख तो अकेली जो दुख तो कोन्हे। वो मुझे मरहूम भाउ जो पुट भी हो। हिन उम्र में जेके पंहिंजे नौजवान औलाद जा लाश ॾिसणा पवनि, उनजे दुख जो काथो केरु थो करे सघे अम्मा। असीं मुजाहिदनि जा वारिस आहियूं अम्मा। असांजे कबीले में रहण जी रस्म राइज कोन्हे अम्मा। पछताओ थो थिए। छा जो? असांखे पंहिंजी धरती छॾण न घुरिजे हा। पंहिंजे माण्हुनि खे छॾे हिते अचण न खपंदो। अम्मा, तूं जॾहिं मूंखे हालतुनि सां कयल समझौतो यादि ॾियारींदी आहीं, तो पाण खे तमामु नंढो ऐं ख़सीस महसूस करण लॻंदो आहियां। पर छा करे अम्मा, पीउ जे नाते आउं मजबूर थी तोखे हिते वठी आयुसि। वहशी पघड़नि जी ज़्यादतियूं तोते ॾिसण मुंहिंजे वस में कोन हो। काश तूं मुंहिंजो पुटु हुजी हा, तो आज़ादी जी वेड़ में सुरखुर थियण खां आउं तोखे कॾहिं न रोकियां हा। काश आउं थीअ जो पीउ न हुजां, थीअ जो पीउ न हुजां। अल्लाह वधायो थे अब्बा, वंडड़ो कराए तो हलिया वञो। अरे शर्म नथो थे हथ टंगींदे? गैरत ही मरी वई थी। रोज रोज किथे ईंदो हाकिम साईं। हीरोइन पी पी पंहिंजा कहिड़ा हाल कया थी? शिकिल ॾिठी अथई पंहिंजी? हीरोइन त छॾे विया अब्बा। हिन मरवान लाइ ख़ुदा बि बचाए बाबल। अरे वरी कूड़, मूंसां कूड़ थो ॻाल्हाईं? असांजे बंद न ॾिसो हाकिम साईं, बसि वंडड़ो कराए त हलिया वञो। हितां हलियो वञ, कुझु न थींदी। उथी कॾहिं बि रुपयो न ॾिनो अथई। अॼु उमेद करे तो वटि आयो, हथ खाली न मोटायो हाकिम साईं। चयो मां न कुझु न वरंदी। उथी अरे उथी उथी या मुझा मौला, असा मिस्किन के गोठ ते रहम कर मुझा मौला। न्यामदार था न, ॿी का ख़बर ॿुधी अथव? न, ख़ैर त आहे? ख़ैर वरी कहिड़ो आहे? ॻोठ में हिकिड़ो नओं माण्हू जी तरसियो आहे। न्या मूंखे डपु थी पिया किथे तकलीफ़कार न हुजे। केरु आहे? चवनि था कश्मीरी आहे, हुन हकीम अब्दुल्ला वटि जी तरसियो आहे। तूं हुन महिमान जी ॻाल्हि थो करीं छा? मां हुनखे सुञाणा, हू शरीफ़ माण्हू आहे। अरे न्या शराफ़त हिन कंहिंजे निराड़ ते लिखियल कान हूंदी आहे। थी सघे थो कंहिं दुश्मन हुनखे तकलीफ़कार लाइ माणे हुजे। हे ॿाहिरियां माण्हू त अची हिते जॾा कम कंदा आहिनि। चवीं त तूं बि सही थो, पर मूं अॻे ई पक करे छॾी आहे। तूं ॻणती न कर। हू वाकई हकीम अब्दुल्ला जो पुराणो यार आहे। यार कश्मीर में हिननि सां ॾाढा ज़ुल्म थिया आहिनि, इन करे ई त हू हिते महिमान थी आयो। तव्हीं सचा, तव्हांजो हकीम सचो, तव्हांजो इहो महिमान सचो, पर मूंखे अञा बि पक करणी आहे हिन नौजवान खे तबाह करण वारो केरु आहे? इहे ॿाहिरियां माण्हू अथव। न्या अलाह पियो ख़ैर करे, रुगो ॻोठ में सभु अखियूं पूरे वेठा आहिनि बसि।
ही सुञाती केरु आहे? न वो अॻु त कोन ॾिठी आहे। ही तव्हांजी न आहे, कश्मीर मां आई आहे। अकेली आई आहे छा? न, चाचा जलाल जी धीउ आहे, हुन सां गॾु आई आहे। हींअर दवाखाने में वेठा आहिनि। चङो पोइ तूं हे वटि त मां पोइ ॾांहुं पियो वञां। मूं तोखे ॿुधायो आहे न त गुलमोहन मामे जो पुटु आहे, शहर में नौकरी कंदो आहे। ही उहो मूंखे सॻे भाउ खां वधीक प्यारो आहे। मुंहिंजो भाउ प्यारो आहे न? हाँ। अब्दुल्ला खान तो सां मिली मज़ो साईं तबियत ठीकु आहे? पुट ख़ुशि आहे? अल्लाह जा हिनखे सुञातो? सुञातो, चाचा जमालदीन जन आहे। अरे पुट गुल मोहम्मद बाबा खुश चङो भलो जोड़ मतारो सब खैर बाबा? बाबा तो जोड़ो फर्मा बरदार पुट अल्लाह सभिनी खे ॾे। महिरबानी वाली चाचा वेहो। न पुट वेहूं कोन था, ज़मीन ते पिया वञूं। सो अचो था, हलो अचो। बिस्मिल्लाह। बाबो अलाए काॾे वियो आहे? अरे पिणे जो मुंहिंजे अस्पताल सां कहिड़ो वास्तो बा? मां बाबा हकीम साहब लाइ थो पुछां, बाबर साईं। हा बाबो हकीम साहब, बाबा उहो पंहिंजे दोस्त सां गॾु ॿाहिरि वियो आहे बा। बाबा हकीम साहब कोन्हे त खणी तूं ई वंड खराए बाबा। कुझु कोन वरंदई, असुल कुझु कोन वरंदई बा फुट। ठीक है मां वेही इंतजार तो कयां बाबा जो। अबे इंतजार कर पिणे जो। अरे अरे निभागा, अरे सुबह मर्दा यो फोटू त न कढ, अञा त मूं बोहणी कान कई आहे। हां फोटू किथे पियो कढां बाबर साईं, मां त वेठो आहियां। इहो तूं फोटू कोन वेठो कढी? अरे आऊं चवां तो उबासी न ॾे, उबासी न ॾे, उबासी मुंहिंजी चिड़ आहे। वरी कोन तो मुड़ी? अरे आऊं को तोखे चवां उबासी न ॾे, तूं मुड़ी कोन तूं? हितां ई मां दोस्त मथे वारो हो त मथो एवा त हिक करे छॾियो सही। रोज था बाबर साईं वञूं था। वञूं था त वञ, वञी बुराई कर, वञी पंजन में मर। अरे हेडा हेडा हेडा, ये कुर्सी किना पे होती? इतने ही बाबर बाहर तो है। बाहर तो वही कड़ा के कुर्सी में कड़। रीचो तो गणपति कुर्सी गोटा बाउद गोटा डुक्याली गोटा। चंगो चंगो हल ने हल हल। गोठ वारों जो ख्याल कौन थो कया? बेवकूफ के जाए। अदा मां अंदर अचां? अंदर अच, पर का बि गड़बड़ न कजांइ। न कंदा। अदा जी। अदा तोखे बख्तावर कीअं लॻंदी आहे? बख्तावर? अच्छा हीअ मेहमान? हा इहा मेहमान। खुदा बख़्शे दे मालिकन, मां केरु थींदो हिन जे लाइ का बि राय क़ाइमु करण वारो? इन लाइ चयमि त तुंहिंजी राय ज़रूरी आहे। पर छो? अदा मां चाहियां थी त बख्तावर मुंहिंजी भाॼाई बणिजे। चरी त कोन थी आई। ॾिसो असांजा महिमान आहे, का बेड़ी उबती सुबती ॻाल्हि करे हुननि जी दिलि न रंजाइजांइ। इन ॻाल्हि जो तूं को फ़िकुर न कर, रुगो इहो ॿुधाए जे इहो कमु थिए त तोखे को एतिराज़ त न थींदो? ॾिस सवाल मुंहिंजे एतिराज़ जो न आहे, मसइलो इहो को आहे। मसइलो कोन्हे, को मसइलो कोन्हे। मूं त मामा सां बि ॻाल्हाए छॾियो आहे। महिरबानी करे तूं का गड़बड़ न कजांइ। ॿुधी थो न? हाँ ॿुधां थो। छा थी ॾिसी?
अॼु तूं मूंखे ॾाढी थी वणी, सफ़ा आसमानियूं करी जड़ी थी लगी। तू आहीं अहिड़ी, हरू भरू मुझे तारीफ़ कंदी आहीं। तारीफ़ करण जो को ख़ास मक़सद आहे? अच्छा, माना तारीफ़ भी के मक़सद जे करे पे थी? मतलब नेक आ। इहो भी तो ॿुधाए, ही हेॾी सारी खुशामद छो पई थी करीं? इन करे कि तू हमेशा लेती रहनी है। हिते कीअं? समझ खणी। कुछ ॿुधाईंदी त समझंदसि। समझाए थी। हींअर मामू ऐं चाचो तुंहिंजी शादी जो किस्सो खोले वेठा हुया। तू जल्दी मुंहिंजी भाॼाई थियण वारी आहीं। नूरे, तू केतिरी चरी है, केतिरे प्यारी है। जेसिताईं मुंहिंजो कश्मीर आज़ाद न थींदो, पंहिंजी शादीअ लाइ मां सोचे बि नथी सघां। मुंहिंजियूं ख़ुशियूं ऐं प्यार सभु पंहिंजी मिटीअ सां जुड़ियल आहिनि। मां जिंदा आहियां। मां क़ौमी जदोजहद जे ज़रिए मानपे जी सोभ जा ख़ूबसूरत ख्वाब खणी हलियो हुयुसि, पर मूंखे मंज़िल ते रसण खां अॻु ई मिटाइण जी हिकु कोशिश कई वई, पर मां मरी न सघियुसि। मां जिंदा आहियां। मूं पंहिंजे मासूम ख़्वाहिशुनि ऐं जवानी जी उमंगनि जी कुर्बानी ॾेई रत सां पंहिंजी तारीख़ लिखी आहे। तारीख़ जे रतो छाण सुफ़नि मां निकिरी इहा सदा ॾींदो रहंदुसि त मां ज़िंदा आहियां। मूंखे पाए चाढ़ींदे मां तोखां मूर न मरणो आ। डोही हा तूं मूंखे पाए चाढ़ींदे मां तोखां मूर न मरणो आ। तूं चार कढी जा मूंखां पोइ तंहिं जिंदड़ीअ जो मां घिरणो आ। ॿियो चारण बणिजी चंग खणी, ॿियो ॿी जल बणिजी चंग खणी। मां वरणो हाँ, मां डोही हाँ, मूंखे ई डोह कया है। मां डोही हाँ,